अस्सलाम वालेकुम अवड सोपिया फास्ट न्यूज़ मां सजिद कुरई खबर शामिल कंदासीं। मीरपुर माथिले मत मीरपुर माथिले में चोरन जो राज कायम। पुलिस अगोर निंड सुतल। आए डी मोटरसाइकिल चोरी जूं वारदात मामूल बणियल। पुलिस कख वञी बीड़ो न कयो। गुज़रियल रात मीरपुर माथिलो शहर जे विच में चौधरी कॉलोनी में नामालूम चोर मुबीना तौर हिंदू सेठ दिनेश कुमार जे घर मां 20 तोला सोन 7 लाख रोक रकम चोरी करे बासानी फरार थी विया। पुलिस वाक़े वारे हंध पहुंची घर बादे ने आस पास वारन खां पुछा ॻाछा करण बाद नामालूम चोरन खिलाफ एनसी दाख़िल करे फर्ज़ पूरो कयो। वधीक हिंदू सेठ दिनेश कुमार मीडिया खे ॿुधायो त असां सां ज़ुल्म थी वियो आहे। असांजो कंहिं मथां को शक नाहे। पुलिस खे घुर्जे त चोरन जी ॻोल्हा करे असांजो चोरी थियल सोन ऐं रोक रक़म वापसि कराए ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।